हितां खां वठी घोटकी जतरो परे, सरद जतरो परे, कादरपुर शहर जतरो परे, फरमाइनन नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह तो चए इंसान तुझी साह वारी रग भी परे, मां अञा भी तुझे वेझो आ, तू मुखे सॾ त सही, मुखे पुकार त सही, मुखे याद कर त सही। फरमाई इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई ज़ादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। अब तो फरमाए सॼी दुनिया मां रब के सॾे हिक टाइम ते सॾे, को चवे मौला मूंखे बंगलो खपे, को चवे मूंखे घरवारी खपे, को चवे मूंखे पुट खपे, को चवे मूंखे ही शे खपे। अल्लाह फरमाए तो अरबी भी मूंखे सॾनि, अजमी भी मूंखे सॾनि, हिक टाइम ते मां रब समूरनि जा सॾ ॿुधण वारो भी आ त वरनाइण वारो भी मां अल्लाह। असांजे साम्हूं ॿ माण्हू ॻाल्हाईंदा, थोड़े कन भी ॿ आहिनि, हिकिड़े खे चवंदासीं बा बस कर, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। वाह रब तुझे नाले ता सदके वञा, पूरी दुनिया जा सॾ भी ॿुधंदो आ त मसला भी हल पोइ उन साईं खे सॾिजे जेको वॾो मेहरबान ते, वॾो रहीम ते, वॾो करीम आ। मूंखां अॻ में भी साईं वाइल करे रहियो हो, तौहीद पे बयान करे, छो त तौहीद तौहीद मां दुआ करण आयो आहियां त रब असांखे तौहीद परस्त बणाए, हिक रब जी सुञाण नसीब अता फरमाए, आमीन त चओ। तौहीद को सिवा चाढ़ो ही कोन्हे। तौहीद मस्जिदन में, मदरसन में सिखारी वेंदी आहे, स्कूलन कॉलेजन में न, छो त दीन हिते आ, हे दीन जा मरकज हैं। चओ न सुभान अल्लाह। वो मां छो न चवां, तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा। के तो माली दा कम है पानी पावण अते भर भर मशका पावे, बस कम है मेरे अल्लाह दा फल लावे या न लावे। के तो मतलब ला इलाहा इल्लल्लाह दा हिको वाहिद ला शरीके, नाल जुबान दे इकरार के तो ही नहीं थी दिल दी तस्दीके। दूर वालियानो रोज पुकारी दितई छोड़ जड़ा नजदीके, के तो सब गुनाह मिट वसनी खाकी, नहीं मिटनी शिरक दिली के। शिरक पुछड़ो अमला, अल्लाह शिरक का बचाए, आमीन तो चओ न। घुरणो कंखों आ, औलाद की जरूरत पवे त कंखों घुरजे, पुट्र न्याणियूं केर ॾींदो आ, ॻाल्हायो। अचो त कुरान का पुछा क्यों, लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकूरा औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा इन्नहु अलीमुन कदीर। रब तो चवे आसमान ते भी मुझी हुकूमत आ, त धरती ते भी मुझी हुकूमत आ, कंहिंजी हुकूमत आ, ॻाल्हायो त सही। ओ तहां जे अमड़न जे पेट ते भी रब तो चवे मुझी हुकूमत आ। अमड़ जे पेट में ॿार आ, अमड़ के पतो नाहे रंग जो, भूरो आ अले कारो आ, अले गूंगो आ अले बोड़ो आ, अले सियाणो आ अले चरियो आ। ओ मुझा अता रब जी सुञाण कर, खुदा जी ज़ात जो कसम आ, रब जूं वॾियूं मेहरबानियूं आहिनि। तॾहिं फरमाइन त उद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा, फरमाए पाना कड़न कड़न मुंहिंजनि नेमतुनि जो शुक्र अदा कने, सब मेहरबानियूं सब थोरा मां अल्लाह जा। औलाद जा खजाना रब वटि। रब तो चवे जंहिंखे वणे त धियां ई धियां, जंहिंखे वणे त पुट ई पुट, जंहिंखे वणे त गॾे सॾे जोड़ा ॾियां, जंहिंखे वणे संत जा ताला हणी छॾियां। पूरी दुनिया जा पीर फ़कीर मुल्ला मौलवी दरगाहन वारा रुले जे मां ॾियां त कंहिंखे ताक़त आहे। तहां जिन कादरपुर शहर में कसम तो अल्लाह जो मुर्गियों भी होंदियूं आहिनि, मुर्गी मुर्गी कुकड़ बाबा आहे।
ब्रायलर मुर्गी जाम थी हुई न मन के हुआ याद ही नहीं या जका आना दींदी आ वरी बच्चा दींदी आ कदे भी के बुजुर्ग के भोपे के मौलवी के मुल्ला ने के तावीज़ी दे वही त मुखे तावीज़ दे बार न तो थे वही 20 आना हेठो रखी बैठी आ चवे थी मौला किन्ना करें तुझी मर्जी भला करें तुझी मर्जी तुझो दरवर तू बैठिया माना कुकड़ भी कादरपुर जी मुवहदा असा जो खानो खराब चला जो रब जो दर छड़े गैरन जे दर ते पिनदा था वत तहा जे कादरपुर जे शहर में कुतियूं भी होंदियूं पर कुती के कुब्बे ते के मदार ते के झंडे के कंडे ते न वई कुती भी रब जो दर वरती वठिया ॾाढा बच्चा कड़ लगायूं थी वटे रब जो दर नथी छड़े तो असा जो खानो खराब थिया जो रब जो दर छड़े गैरन जे दर ते पिनदा तड़े के लावारे जो कुतियां नो बच्चे कौन है देंदा जड़ी टुरदी ला के कतारा कावड़ जी विया हो मुर्गी न पीर दा दीवा बाले बच्चे मिल गए न बेशुमारा चेतो मच्छियां नो भला बच्चे कौन है देंदा जड़ी जण जण करन बहारा ताके खबर आ त मच्छी घणा बच्चा दींदी आ हां साईं मां एडे वेम कंदकोट जे पासे मुजो दोस्त आ फार्म थस मच्छिन को मच्छिन को बिज वठंदो आ को जडे भी मां वणा त बड़े बटरे दाणा वडा 1.5 बिन किलन जा दींदो हिन भेरे जो वेम त माके जैसे हिक भी न दी तो छो मोके जैसे बच्चन जी मौसम आ बच्चा थी बच्चा तो घणा दींदी आ मुके जैसे मौली साहब छा बुधाई 5-5 हजार बच्चा ये तड़ी तो मुल्क तो खाए न तो मिनट में मच्छी पूरी जेथो मच्छियां नो बच्चा कौन है देंदा जड़ी टुर दिए मच्छियां नो बच्चे कौन है देंदा जड़ी जण जण करन बहारा जेथो ये खाकी सब रब कोलो मंगदे तुसा दर दर करेंदे पुकार अदा वरी कडी हुन झंडे ते कडी कुब्बे ते कडी किरड़ ते साईं असा जी पारत थई हेड़ो को पुराणो वण ॾिठई जे वा ख्याल सां टरफ जाई मत सट जी न वने हिन में देर ॿियो जंदो आज को किरड़ कंडे खोट जंदो आ जो खुदा जो कसम आ वो दर बदरा जको रब खोट जंदो आ न किरड़ खोट जे न कंडे खोट जे न झंडे खोट जे जो एक रब खोट जण वारो के खोट जंदो ना है जको रब खोट जंदो सब के खोपियो जंदो मुवहद अल्लाह खोट जंदो आ के खो मैं दुआ करना है वहां तरफ असा के तौहीद परस्त करे आमीन अल्हम्दुलिल्लाह हे भी असा जी तौहीद परस्तन जी गादी आ साईं हमादुल्लाह हालेजवी वारन जी गादी साईं हाफिज मोहम्मद असद महमूद असद साहब वारन जी गादी साईं अब्दुल समद वारन जी गादी साईं मोहम्मद उस्मान साहब जी मेहनत साहे दियो पे जले साईं ज़बीउल्लाह साहब वारन जी मेहनतू अल्लाह इन बुजुर्गन जी मेहनत के कबूल करे जन बुजुर्गन जी मेहनत सा चप्पे चप्पे ते तो दीन जी दावत पई हली असा के रब वली मुवहिद दिना है साईं मुशरिक ने ना थे शुक्र कयो जो तौहीद परस्त बुजुर्ग ने ना थे मैं दुआ करना है वहां तरफ तौहीद परस्त बनाए एक रब को घुरण वारो बनाए तने शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट भी चवे तो तू खालिक तू मालिक तोखे चारो ना है चमण जो वसंदड़ शहर वीरान करी जे वसाई तवाह चैथो किन के पाली पालिकन में किन का पिहाई पहाड़ चैथो किन के दाम न दे दमड़ी जी किन के माया दे मणो चैथो किन के बेकन बख्शे बकरी जी किन के दिए तू धणो चैथो तेलाहू ताहण थाडकन लिंग लतीफ जा वली अडजन गांव सडजन अबदाल जन असा जी कन जूं ही नथी रिंगे घिर कबर में तो खबर मैं दुआ करना है वहां रब जी सुञाण नसीब अता फरमाए उन रब जी वडी असा ते मेहरबानी खुदा जो कसम खणी मां इन बैत रबी में चवां थो उन जा वडा एहसान थो सॼी जिंदगी लाहियो त लाहे नथा सघो मां हैदराबाद में जलसे में हम रात जो देर सां जॾहिं जलसे को लथम ते अल्लाह जो बानड़ो मूंखे वठी हलियो जैसे मुझे घर हली दुआ त घुरो
मां जॾहिं हुन जे बंगले में वियुमि त कम अज़ कम मां सम्झां थो 2 एकड़नि जेॾो त वॾो बंगलो, नौकर चाकर मौजूद, क़िस्मे क़िस्मे जूं गाॾियूं मौजूद, बंगले में एॾा कमरा हा जंहिंजो अंदाज़ो न हो। मां चयोमांसि कहिड़ी तोखे दुआ जी बुखा जो दुआ घुरां, सभु कुझु तोखे रब ॾिनो आहे। त रोई वेठो। मूंखे चए मौली साहब सभु कुझु रब ॾिनो आहे पर औलाद जी बुखा दुआ घुर त रब मूंखे औलाद ॾे। हिन बंगले में असां ज़ाल ऐं मुड़ुस रहंदा आहियूं, बच्चो कोन्हे। अखियुनि मां ॻोढ़ा वई मतो करीम रब तुंहिंजे नाले तां सदके वञा। जे औलाद पैसनि सां मिले हा त मां जहिड़ो ग़रीब पुट त परे पर धीउ बि वठी ॾिस रब जी महिरबानी। गरीबन के 15-15 बचड़ा 12-12 बचड़ा ॾिनई, अमीरन के पुट त परे पर जे धीअ खो सिकाए त केर थो पुछे। ओ गरीबो जे गरीब आहियो त गुरबत में तंग न थियो तो तसांजो नबी गरीबन जो सरदार नबी जे मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के ठुकरायो, गुरबत के पसंद कयो। मां दुआ करण आयो त अल्लाह उन मदीने वारे साईं असां के सच्ची मुहब्बत नसीब अता फरमाए। असां छड़ो दुनिया जे पयो मेड़ मेड़ा लगी पिया, पो हराम हलाल हण पेट में जेको भी आयो ते हाली था खा, पराई रिढ हथाई, बकरी हथाई, कुकड़ हथाई, सजी पेट में। पुछे साईं दे खबर मुझी कुकड़ मंडी तुझे घर ट्रपी लोड़े खां ॾिठम, अल्लाह जाने तो मां ॾिठी। असां मुसलमाननि जा हाल नाले में मुसलमान रहा हूं, कम असांजा लही विया आहिनि। गैर मुस्लिम था खिलन, हिंदू था असां ते खिलन, छा थी तू तो एड़े सच्चे नबी जो उम्मती आ जो 1.25 लाख नबियन जो ताज नबी जो पंहिंजन सां त प्यार कंदो हो पर परावन सां भी प्यार। तो एड़े महबूब मोहम्मद दे कलमो पढ़ियो आ जो 1.25 लाख नबियन जो सरदार आ जे नबी जे सदके रब ही जहान जोड़ियो। ओ घोटकी वारो न मदीने जे मीर जी मां वाखाण पिया त दाहू निकरी वञन। अज साईं हाले जी शरीफ वारन जे हिन मस्जिद शरीफ में जलसे में शरीक चाहूं, जेके भी गड चाहूं, अल्लाह तवा सबनी जे विख विख के कदम कदम के कबूल करे, रहमत जा मन दरिया वाहे छड़े। नेकन जी सोबत में मानू नेक थींदो आ। अब इया आहे चोरन जी यारी होंदी त चोर थींदो, पर जे हेड़न बुजुर्गन वलियन सां यारी होंदी, साईं ज़बीउल्लाह जड़े बुजुर्ग सां, साईं मोहम्मद उस्मान हालेजी सां, मां केड़न जा नाला वठी केड़ा वठा। हालेजी शरीफ दरगाह जा सब जो असांजा साईं, सब ये वली अल्लाह जा प्यारा है। तरे शाह साहब छा तो चए के तो हल त उनन सां हल जेके हली जानिन, उनन सां न हल मत हली हाल विञाइन। के तो वेह तो उनन सां वेह जेके वेही जानिन, उनन सां न वेह मत वेही वक्त विञाइन। के तो और तो उनन सां और जेके ओरे जानिन, उनन सां न और मत ओरींदे ओरे रहजी वञे। के तो कख सड़े पन सड़े सड़े साओ गाहो, जिन रिझायो अल्लाह तो न चेतन के। रब के रिझायो, इन्हनि वलियन रब के रिझायो। असां वली उन्हीं के मनीदा हूं जंहिंजे सीने में कुरान हुजे, जुबान ते मिठे मोहम्मद जो फरमान। तो वरी वली उन्हीं के मनीदो आ जो कूंडो शराब जो पी करे ॻाढ़ा तारा से वाह जो बुजुर्ग ये वली है। मुझो मुर्शिद अली शेरे जली हक जो वली तो फरमाए जे जगह ते नशे वारी शे हारी वनी उन जगह तो गाह जमी। मां यो गाह भी पंजे घोड़े के न खाराइंदुम जी अली पाक आ, चो अली जी सवारी भी पाक। इन सहाबा जी सवारिन जो जिक्र भी रब कुरान में के वल आदियाति ज़बहन फल मूरियाति कदहन फल मुगीराति सुबहन व असरन बिही नकन फवसतन बिही जमा। सुभान अल्लाह। न था शाह मां खुदा जो कसम वाखाण क्या मुस्तफा जे सहाबा जी सहाबा मां दुआ करण आयो हां अल्लाह तवा के ताकत सग दे तो सोने नबी जो मुल्क अखिन सा ॾिसी, मदीनो ॾिसी अचो, मक्को ॾिसी अचो, काबतुल्लाह ॾिसी अचो, लिंग लिंग तहां जा ठरी। नबी से फरमाए जो को काबतुल्लाह ते पहुंचे पहिरी निगाह पवेस जड़ी दुआ घुरे डायरेक्ट कबूल।
पान फरमाइता हाजी काबतुल्लाह जो तवाफ तो करे चवे तो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। 7 चक्कर काटे मस पूरा तो करे मथो वर्दी थी अचे त पाना धोई करे पाक करे जन्नत में बनाए। अल्लाह सबनी के काबतुल्लाह जी ज़ियारत नसीब करे, रोज़े रसूल जी ज़ियारत नसीब अता फरमाए। खुदा जो कसमा मुल्क आ त मिठे मोहम्मद जो मुल्क आ हित छा है। अदद रात जो घुमो पिया हाणे मां ताज़ो उमरो करे आयम। खुदा जी ज़ात जो कसमा का शइ न हुई मुल्क में अमुन ई अमुन। हिते जो रात जो सिज लहे तो त माण्हू था चवनि अलाह करो ख़ैर सां साईं मेन रोड सां भी सफ़र आयम। का गारंटी काने का गाल कोने साईं मेहरबानी करे हितों तवां इएं निकरी वञो मेहरबानी करे सिज उभरे त पो सिज लहे त हिन रोड सां सफ़र न कयो। छा है बदमनी फहाशी छो आ जो असां क़ुरान खे विसारियो, कुरान के छड़ियो से दीनदारन के छड़ियो से आलमन नेकन को नफरत कई से। मां दुआ करना आयो आ त अल्लाह उलमा सा मोहब्बत नसीब करे। मां दुआ करना आयो आ त रब ताला तवा के जल्दी जल्दी मक्को मदीनो दिखारे। आमीन तो चो चो मक्को भी मक्को चो मदीनो भी मदीनो। मां मक्के पाक में रहम पर दोस्तन ते मुके वडो मक्को पाक घुमायो जो मां के गाड़िन ते खणी विंदा कारन ते खणी विंदा हा। ये सफर कंदे कंदे एकड़े रस्ते सां वणो पिया त रस्ते में कोड़ो बोर्ड लिखल हो। उन बोर्ड ते लिखल हो मस्कूता। माण्हू खां पुछा कम त मस्कूता छा है? मुके चेस ते कुराड़ी एकड़ी रहंदी ही मक्के पाक में उन जो नालो मस्कूता हो। मां चो भला वडी बुजुर्ग ही का नेक साले औरत हुई चिन्ह सही हुई काफरानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुश्मन के पासे में हुई। जडे मुझे सोहणे नबी के मक्के जे जालमन सतायो दुखायो तो संजन हिजरत करे मक्के मां यसरब जा वञ। अल्लाह तो चवे साईं हिजरत करे हाणे यसरब दे वञ। साईं जो वञन पिया अबू बकर सिद्दीक भी नबी सां गॾु हो। चओ न सुभान अल्लाह। हिय जो वञन पिया इनी मस्कूता के खबर पई भजंदी टुकंदी टोड़ंदी आई। अबू जहल वारन के चई वारो क्यों मोहम्मद तो वने वतो पर यार अबू बकर भी गड्डु थसी। अची जो भगाग भाईदा आया ते काथे काथे ही इशारो मस के चयो ओहो वने वतो अबू बकर ओहो गयो मोहम्मद भी वने वतो। उते जोते उन पोड़ी के रब से इंसान मा पत्थर बनाए छडियो। नबी जे दुश्मन के रब कदे भी माफ न कंदो आ। मां दुआ करना आयो आ त हुजूर जो सच्चो गुलाम करे। आमीन तो चओ ना। दोस्त मुखे वठी आया गारे सौर ते जड़े होते वया से मुखे चोसे मथे पहाड़ आ मतो सलाम अबू बकर सिद्दीक। उन जमाने में डाकणू त न हुयूं हाने त मिड़ी अरबन सगोरन मिड़े कुछ न कुछ ठायो आहे। सलाम अबू बकर सिद्दीक के जे मिठे मोहम्मद करीम जी नबुवत जो बार कुलन ते खणी महबूब मोहम्मद के गारे सौर ते खणी आयो। दोस्तन मुखे चयो सही ते कुछ गालायो। मां वरी 2-3 मिनट गालायो। वो आखिर में मां ही लफ्ज चया मां चयो ए गारे सौर सुभान अल्लाह ता में सफा कोनी। सुभान अल्लाह जो आवाज ता जो रड़ियों कादरपुर ते पुजन हा त मन रड़ियों बुधी मानू अचन आ न त चौंदा यो मौलवी अकेलो को वांदो बैठो आ बस छडियो असा में घर में। ए गारे सौर से एहसान को न भूल बैठे हैं तेरी गोद में सिद्दीक और रसूल। केडी न बख्तन वारियां जो नबी से तुझे अंदर बैठो आ अबू बकरे नबी सोने सा बैठो आ। ये गार भी वडे शान वारी। चओ न सुभान अल्लाह। बहरहाल काफी जान ते दोस्तन सैर सफर कराया। वरी हलंदे हलंदे रस्ते में मुखे चोसे इते 2 मिनट लहो मां उते लथुम। मुखे चोसे मस्जिद शरीफ दिसो। इन मस्जिद जो नालो जिन्ना। मां चयो मानो से जिन्न नालो छो रखियो? ओ पुराना मानू होया 30-40 सालन जा उते रहाशी होया। मुखे चयोसे जिन्न इनी जे कले नालो रखियो जो नबी से ते जिन्नन के कलमो पढ़ायो हो। रोजाना मुझो साईं दा हा उते जिन्नन के कुरान मजीद जो सबक पढ़ाईंदा हा। मुखे चयोसे कुर्बान वञा
वरी अरबन सगोरन ते मस्जिद ठाही उन मस्जिद जो नालो भी जिन रखी छॾियऊं वरी थोड़ो अगना ही हलियासे रोड फिरी सामो थियासे ते एकड़ी मस्जिद हुई जंहिंजो नालो शजर मस्जिद हो मतो इन मस्जिद जो शजर नालो छो रखियऊं अरबी में शजर वण के चेबो आहे मुखे जो सही यो वण रोजानो मिठे मोहम्मद करीम जने जिन्नन के कुरान जो सबक पढ़ाण ईंदा हा त नबी साईं जो दीदार करण ईंदो हो अरबन ते मस्जिद ठाही नालो उन जो शजर रखी छॾियो अल्लाह साईं तवां के काबतुल्लाह रोज़े रसूल मदीने मुनव्वर जो ज़ियारत कराए आमीन तो चओ न खुदा जी ज़ात जो कसम नबी जो मुल्क शान वारो पैगंबर करीम जे मुल्क जी मां छा तारीफ़ कयां अल्लाह जाने तो मिठे मोहम्मद अरबी जे शहर जो केड़ियों वाखाणू क्या जिते हुजूर साईं जाया वो शहर शहरन जो सरदार बणजी मक्के में जाया तो मक्को मक्कतुल मुकर्रमा बणजी वियो मदीने में आया तो मदीनो मुनव्वर बणजी वियो चओ न सुभान अल्लाह वठी आया साईं हलो वरी कब्रस्तान आ जन्नतुल मौला जिते नबी साईं जी प्यारी घरवारी अम्मा खदीजतुल कुबरा आराम में चओ न सुभान अल्लाह अल्लाहु अकबर नबी साईं के एडी त प्यारी ही जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एडी प्यारी ही जो हुजूर जे दुखन ने सुखन जी साथियाणी ही एक दफे मोजो सोहणो महबूब नबियन जो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत दो आलम घर में आराम में सुता पिया हा मुझा साईं जो सुता पिया हिकड़ी कुराड़ी औरत आई नबी साईं जे घर में आई अम्मा आयशा सिद्दीका के चवे थी आयशा काडे वियो तुझो मोहम्मद घोट जे साईं त आराम में काडो सफर तो मोटिया आहिन आराम में पिया आहिन नमाज के टाइम ते उठंदा वितरे ते मुझे सोहणे हबीब नबियन जे सरदार नबी जे कन्न ते आवाज पतो केड़ो नबी जे नबी जी तारीफ में रब फरमाए वा मा रुसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जैके रब बिनी जहान जला रहमत करे मोकलियो वो महबूब नबी जे कन्न ते आवाज जो पोतो साईं उठी आया साईं बस करणो आ त मुखे बुधायो मां समझी वियो मुझो भी 30 साल तजुर्बो आ वाइज में साईं आयो मां समझी वियुम त बंद करण जी चिट्ठी एकड़ा चिट्ठी लिखन साईं पाण पुगो माना ये चिट्ठी को भी मथे कर बहरहाल पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठी आया चओ न सुभान अल्लाह साईं पंहिंजी चादर मुबारक बिछाए उन कुराड़ी औरत के नबी से उते विहारियो नबी से फरमाए आयशा घर में को सुठो खाधो तैयार कोने खाधो खाराए मानी बानी खाराण का पो मुझे साईं फरमाए आयशा घर में जेकॾहिं के कपड़ा न थी त मां मोहम्मद जी चादर तोहफे में दे चादर भी तोहफे में ॾिनऊंस कुर्बान वञा मुझे साईं पाक मोहम्मद अरबी नबियन जे नबी फरमाया आयशा के पैसा थी भी पैसा भी देस एतरे ते जने हुआ औरत नबी से को मोकलाए पे त मुझो साईं रोवन पिया किसो तमाम बड़ो आ पर चिट्ठी जो पहुती आ त मां छा कया अचे तो मुझा साईं को मोकलाइन पिया त साईं रोइन भी पिया ज़ारो ज़ार जो रोइन पिया जसी ते कुराड़ी अखिन में हेडे होडे गायब न थी साईं चिताए दिसन भी पिया रोइन भी पिया अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी जने हेडे होडे थी वई मुझो महबूब रोए पियो मां चुम साईं या केर औरत आ पाण फरमाए त कुर्बान वञा आयशा ए उहा औरत आ आज का मुजी खदीजतुल कुबरा जी सहेली ही नबी साईं के मां फरमाए साईं ता असा त जवानी में ता के मिलियो आयूं हे त कुराड़प में 40 सालन जी उम्र में मिली अन्या भी तवा को विसरे नथी साईं फरमायो कुर्बान वञा तवा सुखन जे ज़माने में आयो आयो हे दुखन जे ज़माने में खदीजतुल कुबरा मूसा साथ दीदी ही काफर पत्थर हणदा हा हे खून निकरंदो हो साफ कंदी ही मरम पट्टी भी कंदी ही ए मां मोहम्मद के दिलदारी मां दुआ करन आयो हां अल्लाह सोने नबी सा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्हम्दुलिल्लाह साईं जी हुक्म जी मां तामील कई वरना अल्लाह जी वडी मेहरबानी थी वरना मां अले काथे वनी फासा आज पुजी न सका रोड भी ब्लॉक होया सजी ता के खबर होंदी ते सिंध सूबे में रोड बंद लगा दुआ घुरो अल्लाह ता सब के मदीने वठी वने या दुआ घुरा के न सदा कादरपुर जे कच्चे में फिरो नथा गलायो नथा मदीना साईं भी मदीनो ऋषि आयो सोने जो शहर ऋषि आयो जिन सोने जो शहर दिठो आ खुदा जो कसम आ वे रंग छड़िया है मैं दिल्ली दुआ करन आयो हां अल्लाह ता के जल्दी मदीने भी वठी वनी पर ए मुजो सफर जो साथी रहला पटरे मौलूदी अग में चईवा एक गजल चौराई इजाजत आहे वो गजल भी चौंदो पर ता इने भी वेठा न जो नी हथ बदी वेठा पो ता पो ठोमिंदो ता मदीने दुखा भी सखी थी दो सखी नबी जो बोल पे साईं का को न मनो केडा सखी है
केड़ा सती है एकड़े अरब की दावत में बकरो सजो सिंधी करे खड़ी आयो मतलब केर खाइदो ने खाओ न खाओ जेको खाओ असांजी जा मेहमान नवाज़ी आ सिंध जा माण्हू भी सती है जो ये नात पढ़े बड़े खीसन में ता हथ हणजो ता ते हे भी दुआ करे अल्लाह करे तो हिन साल मदीने हलिया वञो आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह